इब्राहिम खलीलुल्लाह वेठो आ तवज्जो कर बाने सा तो के प्यार बुधाया अरशन वारे अल्लाह जो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह वेठो आ इब्राहिम नबी जे भर का मुशरिक काफर गुजरियो गैर मुस्लिम गुजरियो अची करे इब्राहिम नबी के चुनो आओ अल्लाह जा नबी भुख लगी आ मां के मानी त खाराए हजरत इब्राहिम नबी फरमाइंदा छो त अल्लाह जा नबी हरीस हूंदा उहे चवंदा आहिनि को भी मुझो उम्मती जहन्नम में न वने सभी जन्नत में वने इब्राहिम खलीलुल्लाह चोंदो आ एक शर्त सा मानी खाराइंदो माए एकड़ी शर्त सा अल्लाह शर्त विजे तो अल्लाह से पान के रोजी दींदा कने शर्त भी विधई हां एकड़ी शर्त सा मानी खाराइंदो माए ओ इब्राहिम नबी अले केड़ी उहा शर्ता चई मुझे अल्लाह ते ईमान आन मां इब्राहिम नबी ते ईमान आन वाह जो मानी खाराई भी मां के मन मुझे अल्लाह के मन गैर मुस्लिम काफिर के कावड़ वठी वई जै शर्त वारी मानी मां भी न खाईंदुम न मनींदुम तुझे अल्लाह के न मनींदुम तोखे हली पयो कावड़ में दुनिया वारो रब करीम पे फरमाइंदो ओ इब्राहिम 70 साल थी विया त मां के न मनींदो आ पो भी मां अल्लाह रोजी जो दर बंद न कयो आस मानी टाइम ते दींदो आस रोजी टाइम ते दींदो आस सजी जिंदगी सार टोलांदो आस तो को हिकड़ो वेलो मुझे बाने मानी घुरी तो मानी न कराई सीस शर्त विधासीस वारे वाह इब्राहिम नबी रब पियो फरमाइंदो आ वन मुझे बाने के मानी खाराए चो सुभान अल्लाह दादा चो नाराज तो न वेठाओ अब नाराज तो ना आयो ना पक हथ मथे के भला जेके नाराज वेठाओ यो अल्लाह गैर मुस्लिम रब संदड़ का पेरींदो आ ओ इब्राहिम नबी मुझे के सद करे मानी खाराए मुझे के सद करे मानी खाराए इब्राहिम नबी सदींदो आ ओ अदा ओ फिलाना बेली मोटिया मुझी मानी खादियूं वन हैरान थियो इब्राहिम नबी कदे त शर्त रखंदो आ कदे शर्तन सां मानी खाराइंदो आ कदे केड़ी गाल कंदो आ वरी कदे पोयो सद कंदो आ भला खैर त थी चई तो जे लाए मुझे अल्लाह मां के अरशन ता दड़का दिना है मुझे बाने के मानी छो न खाराई मुझे बाने के टुकुर गबो छो न दिनुई छाजा शर्त पे विधई मां के रब करीम दड़का दिना रोई पयो अखिन में पानी अची जे एडो भला मां पंजे अल्लाह के प्यारो आ छा आओ तू पंजे रब के प्यारो आ रब के पंजो भी प्यारो आ त पराओ भी प्यारो आ त बेगानो भी प्यारो आ बल तू रब के न मनी दो आ पर अल्लाह के प्यारो आ चो सुभान अल्लाह या रब जी जात अची करें पुछंदो आ हाणे मानी मां न खाईंदुम सफ़ा मानी न खाईंदुम चई छो भला इए न कर जे मां भी एक शर्त सां मानी खाईंदुम चो सुभान अल्लाह तू भी शर्त विझे पियो मुंहिंजी भी शर्त थी मां भी शिकड़ी शर्त सां मानी खाईंदुम चई जेका तुंहिंजी शर्त हुजे मां मञण जे लाइ तयार आहियां उहा शर्त ॿुधाए चई पहिरियों मांखे कलमो पढ़ाए चओ सुभान अल्लाह
पेरो माखे कलमो पढ़ाए मां तोखे भी मञम तुझे अल्लाह के भी मञम इब्राहिम नबी मां तुझो नौकर बणजी वियुमि जेको अल्लाह इन हूंदे भी मूंसां प्यार कंदो आ पो मां उन अल्लाह दे सुरी छो न जा उन जो नौकर छो न थिया उन जो सच्चो बानो छो न बण जा बस कई मां कुफ्र को बस कई मां शिरक को मां पंहिंजे उन अकेले अल्लाह जो थी वियुमि जेसी ताईं मुंहिंजी ज़िंदगी आ मां पंहिंजे रब जी इबादत कंदुमि रब जा सजदा ॾींदुमि बानड़ो अल्लाह के प्यारो आ तू भी अल्लाह के महबूब रख हाँ तू भी अल्लाह के प्यारो रख रब करीम जो सद थे देर न कर अल्लाह संगे सद ते हलियो वञ आए तवज्जो जमल गुनाहगारो मस्जिद शरीफ ईंदो आ मलाइक अर्ज कंदा आहिनि अल्लाह हे त गुनाहनि में भरियो पियो आ गुनाहन जा अंबार थस मस्जिद में थो वञे रब तो जो घर पाक तो जे घर थो वञे गुनाहन सा तो जी मस्जिद में थो वञे इबादत खाने में थो वञे हे त गुनाहन सा भरियो पियो आ रब साईं फरमाईंदो आ इन जा सब गुनाह लाहे करई बाहर दरवाजे ते रखोस मुंहिंजे खे वञण ॾियो मुझे सद ते आयो आ मुझे के झल पल न कयो मुझे के मुझे घर अचण ॾियो गुनाह अथस ये लाहे करे रखोस जे फरिश्ता गुनाह लाहींदा बाहर रखंदा पोहे मस्जिद शरीफ में ईंदो आ अल्लाह जी इबादत कंदो आ रब साईं जी बंदगी कंदो आ सजदा ॾींदो आ रुकू कंदो आ तस्बीह बयान कंदो आ रब साईं जी तारीफ बयान कंदो आ इबादत करे वरी मोटंदो आ मोटी करे हली पवंदो आ फरिश्ता अर्ज कंदा आहिनि अल्लाह हे गुनाह त हिते रखियो वेंदो आ हिन जे मथो भला वरी गुनाह रखूं तो जी मस्जिद में बाहर निकरी आयो आ हाने सागा गुनाह खणी करे मथो रखूंस रब साईं फरमाईंदो आ ना ये गुनाह वनी समुद्र में उछलियो मां अल्लाह इन सां परची वियुमि मां अल्लाह इन सां परची वियुमि या रब जी ज़ात आ पोइ एड़े अल्लाह को छो कावड़ियल एड़े अल्लाह जे सद ते छो न ईंदो आ एड़े अल्लाह जी पुकार ते छो न ईंदो आ जो इंशाअल्लाह अल्लाह संजो सद थींदो अल्लाह जे सद में चो सद ॾींदासीं अल्लाह जी बंदगी कंदासीं अल्लाह जी इबादत कंदासीं इंशाअल्लाह अल्लाह जी नमाज चो चो अल्लाह जी नमाज न छॾींदासीं नमाज में बरकतूं आहिनि नमाज में रहमतूं आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी रात अल्लाह जी इबादत कंदा सजी रात अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी बंदगी कंदे त अल्लाह खे वणंदे अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी नबी से इशा जी नमाज पढ़ी आया नमाज पढ़ी आया घर आया बिस्तरे ते वेठा बिस्तरे ते लेटिया थोड़ी देर मस गुजरी नबी से बिस्तरो छॾींदा आहिनि बिस्तरे ते उथिया इमाम लंबिया छो था उथो साईं निंड कयो आराम कयो आयशा माखे बिस्तरो मज़ो न ॾींदो आ तवज्जो कर माॾे घणो टाइम न आहे आयशा माखे बिस्तरो मज़ो न ॾींदो थी निंड मज़ो न ॾींदी थी आराम मज़ो न ॾींदो आ छॾ आयशा मां मोहम्मद करीम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे पंहिंजे अल्लाह सां कचारी कया चैन था नमाज जी नियत नबी साईं ॿधी करे बीही रहिया अम्मा आयशा फरमाईंदी आ मां ॾिसंदी पईयां मुंहिंजो साईं क़याम में बीठो आ क़ुरान पाक पियो पढ़ंदो आ ॾिसंदे ॾिसंदे अम्मा फरमाईंदी आ मांखे निंड वठी वई निंड जो झुलको आयो इंतजार भी होयो वरी जो
जाग थी अख पटे दिसा त मुंहिंजो साईं रुकू में बीठो आ। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो साईं रुकू में बीठो आ। रुकू हले थो पियो, मांखे निंड वठी वई। वरी जो जाग थे, वरी जो मां पंहिंजे साईं खे ॾिसां, मुंहिंजो साईं सजदे में पियो आ, रोईंदो बि पियो आ, गिड़गिड़ाईंदो बि पियो आ, अल्लाह साईं जी तस्बीह बयान कंदो पियो आ। वरी चई निंड वठी वई। इएं कंदे कंदे सुबुह थी वई। मुंहिंजे साईं जी इबादत पूरी न थी। सुबुह जे सिज में साईं जे पेरनि मुबारकनि ते नज़र जो कयां, मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो। मुंहिंजे साईं जा पेर मुबारक सुजल हुया। दुनिया वारो सॼी राति इबादत कंदे कंदे फातिमा जे अब्बा जा पेर सुजी विया। हसनैन जे नाने जा पेर सुजी विया। दिलबर नबी, रहबर नबी, सरवर नबी, आका नबी, मुर्शिद नबी, आमना जो लाल नबी, हजरत अब्दुल्ला जो बाल नबी, महबूब रब्बुल जलाल नबी साईं जा पेर सुजी विया। आयशा फरमाईंदी आ, मांखे रोण अची वियो। मां अर्ज़ कयो मांसि, साईं तूं त मासूम, तूं त मग़फूर आ, साईं एडी इबादत छो कंदो आ, पाण खे एडी तकलीफ़ छो ॾींदो आ। पेर मुबारक सुजी विया थी। नबी साईं था फरमाइनि, आयशा अर्शन वारे अल्लाह जा मां मोहम्मद करीम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थोरा थी। मां यतीम हुयमि, हाओ अञा अम्मा जे पेट में हुयमि। मुंहिंजो अब्बो मांखे छॾे वियो। वरी अम्मा जे पेट खां ॿाहिरि आयमि। 6 सालनि जो थियुमि, मांखे जीजल छॾे वई। अल्लाह जा फैसला आहिनि। रब साईं जी बेनियादी ॾिस, अथस महबूब नबियनि जो नबी आ। उन जे करे सॼो जहान जोड़ियईं, सॼो जहान ठाहियईं। दुनिया वारो नबी साईं फरमाईंदा आहिनि, 6 सालनि जो थियुमि, रब जो फैसलो आयो, रब जो हुक्म सादिर थियो। रब साईं मुंहिंजी अम्मा घुराए वरती। हाणे मां वरी ॾाॾे जी तरबियत में आयुमि। वरी 8 सालनि 9 सालनि जो मस थियुमि। ॾाॾे बि अलविदा कयो। दुनिया वारो ही बि अर्ज़ कंदो हलां, अब्बा हे जेका दुनिया जी हयाती थी न, सफ़ा थोरड़ी थी, पंहिंजी ज़िंदगी सफ़ा थोरड़ी थी।